ॿुधाईंदो हलां त कैंप में मुख़्तलिफ़ जेको आहे तो सियासी समाजी अॻुवाणनि ऐं शहरनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु पुरजोश नज़र अचनि था वर्कर ऐं जीअं आला सैयद दुर मोहम्मद साहब जी कैंप में मां जेके वर्करनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन कैंप में तमामु शहरी जेके आहिनि वधि में वधि शहरी हिन कैंप खे वॾे चाह ऐं मुहबत सां शिरकत कनि था। हिन कैंप में कुर्सियूं जेके आहिनि घटि थी वियूं आहिनि। हिन वक़्तु कुर्सियूं जेके आहिनि नयूं लॻायूं पियूं वञनि। एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह साहब जे मेज़बानी में लॻल हिन कैंप में डॉक्टर रियाज़ साहब ऐं साईं कबीर मोहम्मद शाह साहब बि स्पेशली तौर ते हिन कैंप में मौजूदु आहे। साईं दुर मोहम्मद शाह साहब जो करीबी साथी बि आहिनि, माइट बि आहिनि। हरदम जेको आहे साईं दुर मोहम्मद शाह साहब तां हर वक़्तु गॾु हूंदा आहिनि। हुनजे ॾुख सुख जा साथी आहिनि ऐं रिटायर्ड जेके आहिनि DC आहिनि। ऐं हितां जेको आहे त साईं फ़क़ीर असांजो कैंप में फ़क़ीर अब्दुल जब्बार साहब बि मौजूदु आहे। साईं ताज मोहम्मद उर्फ़ ताजल शाह साहब जिन जेके पिणु साईं दुर मोहम्मद शाह साहब जा करीबी साथी आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। साईं दुर मोहम्मद शाह साहब पंहिंजे साथियुनि जे विच में मौजूदु आहे कैंप में। साईं दुर मोहम्मद शाह साहब छा तयारियूं आहिनि ऐं जेको आहे काफ़िलो कॾहिं रवानो थींदो? थैंक यू सर। हीअ जेके आहिनि साथी कैंप में मौजूदु आहिनि। हीअ जेका गॾियल तौर ते सर कैंप आहे पीपल्स पार्टी ऐं जेको आहे PLF जी गॾियल कैंप आहे। ठीकु आहे। कैंप में जेको आहे असांजो कॉमरेड सुनील कुमार पिणु जेको आहे हिन वक़्तु पहुता आहिनि। साईं दुर मोहम्मद शाह साहब जा करीबी साथी बि आहिनि, PP जियाला बि आहिनि ऐं हीअ अल्लाह बख़्श साहब पिणु मौजूदु आहे कैंप में। अलाह बिरोही साहब मौजूदु आहे। हीअ जेको आहे पुराणो जियालो जेको आहे वर्कर कैंप में पहुतो आहे। साईं दुर मोहम्मद शाह साहब जिन तां हथु मिलाए रहियो आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे वरसी जे सिलसिले में हीअ कैंप लॻल आहे। सैयद दुर मोहम्मद शाह साहब जे अॻुवाणी ऐं मेज़बानी में हितां ई काफ़िलो जेको आहे कुझु ई लम्हनि में हितां रवानो थींदो शहीद राणी खे सुरुख सलाम पेश करण जे हवाले सां। कैंप में जेके आहिनि उहे DSP अब्बास अली शाह साहब जन जेके आहिनि उहे रिटायर्ड आहिनि। सैयद दुर मोहम्मद शाह साहब जा वेझा साथी आहिनि। साईं चनार शाह साहब जन बि हिन कैंप में मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सैयद दुर मोहम्मद शाह साहब जी कैंप में जेके वर्करनि ऐं अॻुवाणनि जो जेको आमद जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु जेके आहिनि पीपल्स पार्टी जेके तालके गढ़ी यासीन जा जनरल सेक्रेटरी आहिनि आगा जावेद दुरानी उहे बि कैंप ते पहुता आहिनि ऐं सैयद दुर मोहम्मद शाह साहब तां हिन वक़्तु कैंप में मौजूदु आहिनि।